वॾी ख़बर अहम सां शेयर कयूं पिया। मुल्क में 2 महीननि दौरान कुछ भी थी सघे थो, मंज़ूर वसाण जो अहिड़ो चवणु आहे। पीपी अॻवान सेनेटर मंज़ूर वसाण सियासतदाननि ऐं पीटीआई ॿियनि बाबति वॾियूं गकतियूं करे छॾियूं आहिनि। मंज़ूर वसाण गकती कई आहे त मुल्क में 2-2.5 महीननि दौरान कुछ भी थी सघे थो। सुठा ॾींहं नज़र अची रहिया आहिनि। वेझे मुस्तक़बिल में अदलिया इदारनि हिन चयो त सियासतदाननि लाइ ईंदड़ ॾींहं सुठा नज़र न अचनि पिया। सियासतदान वेड़ बदिरां जमहूरियत जे बक़ा जो सोचीनि। सियासतदाननि ख़ुशफ़हमी में न रहनि, संदनि लाइ हालतूं सुठियूं न आहिनि। मुमकिन आहे त क़ौमी असेंबली टुटी वञे ऐं निगरान हुकूमत बि अची सघे थी। मंज़ूर वसाण इहो बि चयो त महसूस थी रहियो आहे त किथे ॿीहर न मुल्क में वॾी सफ़ाई थिए। तहरीक इंसाफ़ ऐं पीटीआई बानी घिटीअ में फासी पिया आहिनि। हिन चयो त पीटीआई अकुल जो इस्तेमालु करे बंदि घिटी मां निकिरी सघे थी। खेनि इन हद ताईं न वञणु घुरिजे जो वापसी जो रस्तो बि न मिली सघे। मंज़ूर वसाण वधीक चयो त इमरान ख़ान सम्झणु घुरिजे त इमरान ख़ान खे हेठि अचिणो आहे या पवंदो। सोचो सम्झी फ़ैसिले करण ते सघे थो। अॻकथी अहिड़ो वक़्तु बि अचे जो केरु मुल्क जो वज़ीर आज़म बणिजण लाइ तयारु न हुजे। मुल्क में 2 महीननि दौरान कुझु बि थी सघे थो। मंज़ूर वसाण जो अहिड़ो चवणु आहे।